दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी असन उम्मीद है तव्हीं सब ठीक हूंदा। हू पिण लतीफ़ साईं, हू पिण कोने हिनरिय ही न हुआ धार, अल इंसान सिरी वना सिरहू परूड़ जो पचार, कंदा वया तंवार आरफ आलम अहिड़ी। तो सूफ़ी न उन मूं पुछा कई, छेरियूं चड़ा लटा तबाह सफ़ा नफ़ी में वार वॾा, जंहिंजे नाले लतीफ़ साईं बि चयो त पहिरें ॾींहुं कयमि कापड़नि जी पहिरें ॾींहुं परूड़ सगा सात न हिकिड़ी चारई पर चूर। अहिड़े खां मां पुछा की मुझ ॾिसी चयोमांसि, मूं चयोमांसि हीअ अहिड़ो हशर जेको पंहिंजो पाण सां कयो थी, इहो इन करे त जीअं मरण खां पोइ जन्नत मिलई। त मूंखे ॾिसी मुरकी ऐं चयईं त जन्नत में तव्हां रहंदो हुते त मज़ो न आयो, तॾहिं त हेॾे निकिरी आयो, ॿीहर जन्नत में छो ईंदुसि। मतिलबु इहो त हू पंहिंजी ज़िंदगीअ मां एतिरो मुतमइन हो जो उहो पिनण वारो फ़क़ीर बि चए पियो त मूंखे जन्नत न खपे, उते तव्हां रहंदड़। ऐं असां हेतिरनि सारनि शोबनि में रहंदे बि पंहिंजनि शोबनि खे पाण गारियूं ॾींदा आहियूं। सबबु उन जो हिकिड़ो आहे, असांजूं जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे असांजे अमलनि खां घणियूं आहिनि। असां वटि लक़ब अमलनि खां वॾा हूंदा आहिनि। माण्हुनि खे तव्हांखे खोड़ सतरा सिंध में एॾा वॾा नारा मिलंदा, एॾा वॾा लक़ब मिलंदा, एॾा वॾा नाला मिलंदा जो अंत शुमार न आहे। अमलनि ॾिसंदो त कुझु कोन। इहो जेको हे ज़िंदगी मां मुतमइन आहे, जंहिं वटि कुझु कोन्हे पोइ बि मुतमइन आहे, जंहिं वटि इहो जंहिं शोबे में वेठो आहे, जंहिंखे गाॾी आहे, घर आहे, औलाद आहे, सुठी ज़ाल आहे, सुठी नौकिरी आहे, उहो हुन मां मुतमइन इन करे कोन्हे को छो जो हिन पाण सुञातो आहे, हुन पाण न सुञातो आहे। सूफ़ी जी दुनिया में जंहिं पाण सुञातो उन काइनात सुञाती। उहो लतीफ़ साईं चयो न त पेई जा पाण में कयमि रूह रियाण, जॾहिं पंहिंजो पाण में कयमि त न को डूंगर ॾेह में नका केचिन काणे को बि दुश्मन कोन्हे। पुनू थियसि पाण ससुई तां सूरा। जॾहिं माण्हू पुनू बणिजे थो, मक़सदु बणिजे थो, सच ॻोल्हे लहे थो, तॾहिं हुन फ़क़ीर वांगुरु उहो सादो ज़रूरु आहे, पर उहो ज़िंदगी मां मुतमइन आहे। असां हिननि एतिरनि ज़रूरत एतिरियूं जेके असांखे शयूं आहिनि हिननि हूंदे बि पंहिंजे ख़्वाहिशुनि सां मुतमइन रुगो इन करे न आहियूं। इन जो सबबु हीअ आहे त असांजूं अञा वॾियूं ख़्वाहिशूं आहिनि। माना नंढी लालच वॾी लालच खे अञा बि निटशी हिकिड़ो दुनिया चरियो फ़लसफ़ी उहो चवंदो त ख़्वाहिश बज़ाते ख़ुदि वॾी, उमेद बज़ाते ख़ुदि हिकु वॾी बीमारी आहे जेका अलाए केतिरनि बुराइनि खे पंहिंजो पाण वटि जॻह ॾींदी आहे। उमेद आहे न असां वटि, पर असां वटि अलाए केतिरनि तरीक़नि सां चए वेंदा न भाई उमेद रखिजे। माना उमेद खां बिना छा। हिकिड़े मूंखे संगती चयो त ज़िंदगी में जेको मक़सदु न आहे, जंहिंजो ज़िंदगी में जेको बिना मक़सद जी ज़िंदगी गुज़ारे थो जाइल आहे। पर दुनिया हिकिड़ो फ़लसफ़ी चवंदो जंहिं को बि ज़िंदगी में मक़सदु चूंडे ज़िंदगी गुज़ारींदो, मक़सदु चूंडण सां ई ज़िंदगी जो मक़सदु गुज़रींदो आहे। छो जो इहा ज़िंदगी बेमक़सद ऐं बेमाना इंसान खे मिलियल आहे। इन करे हिन जो हक़ीक़ी अमल ऐं कमु उहो आहे त बेमक़सद ऐं बेमाना गुज़ारे हिनखे, पोइ उन फ़क़ीर वांगुरु हुनखे लालच न हूंदी, पोइ उन फ़क़ीर वांगुरु हुन वटि उहे ख़्वाहिशूं अञा न हूंदियूं जंहिंखे जन्नत जी बि ज़रूरत कोन्हे का। चए थो आउं उते रहंदो हुउसि, होॾे वञी छा कंदुसि, उते त मज़ो न आयो। जंहिं वटि सभु कुझु आहे उन खां पोइ बि चए थो त हे बि को शोबो आहे, हे बि का नौकिरी आहे, हे बि को धंधो आहे, हे बि को समाज आहे। मुल्क सॼे खे लीक, हे धंधो भलो न आहे, माण्हू कूड़ा आहिनि, माण्हू हरामी आहिनि, माण्हू दहशतगर्द आहिनि, माण्हू ठग आहिनि, माण्हू ईअं आहिनि, मुल्क में वफ़ा कोन्हे का, मुल्क सॼो ठगी आहे, भाउ भाउ जो न आहे। इहे तव्हांखे अलाए केतिरियूं आम ॿोलियूं ॿुधण में ईंदियूं। इहा सरमाएदार ऐं साम्राज्य जी क़ुवतूं माण्हुनि ताईं इहे ॻाल्हियूं लाहींदा आहिनि त जीअं माण्हू जी पंहिंजो पाण सां हिक ॿिए सां जुड़त न रहे। मज़हबनि जे नाले ते, ज़ातियुनि जे नाले ते, फ़िरक़नि जे नाले ते, पाड़नि जे नाले ते, ज़ाती तादनि जे नाले ते, ऐं वरी मथां क़ौमुनि जे नाले ते असां हज़ारनि तरीक़नि सां विरहायल आहियूं। पंहिंजे लेखे न आहियूं विरहायल। माण्हुनि में जेकॾहिं वफ़ा न आहे त अॼु ॾींहं ताईं मोहबत कंदड़ माण्हू कीअं आहिनि। प्यार दुनिया में कोन्हे, छा माहिरनि औलाद फिटी करे छॾी आहे। अहसास दुनिया में कोन्हनि, माण्हू माण्हुनि जी मदद कोन था कनि। प्यार बि आहे, अहसास बि आहे, मोहबत बि आहे, वफ़ा बि आहे, हमदर्दी बि आहे, पर इहा ॻाल्हि लथल आहे। इहा ॻाल्हि उहे धुनियूं लाहींदियूं आहिनि त माण्हू हिक ॿिए सां जुड़त में न अचे। माण्हू हिक ॿिए खां छिॾंदो, अकेलो हूंदो त असांखे सवलो लॻंदो न। चारि काना गॾु करे भंजबा त वज़न वठंदा, पर अकेलो अकेलो हज़ार कानो हुजे टड़ करे भञी विझंदो। जुड़त न आहे। इन करे असीं पंहिंजो पाण मां, पंहिंजे समाज मां, पंहिंजे धंधे मां, पंहिंजे नौकिरी मां, इन्हनि सभिनी मां इन करे असीं बेज़ार ऐं तंग आहियूं, उन्हनि खे गारियूं धारियूं। हिकु त असीं पाण न सुञातो आहे, ॿी जेका सरमाएदार अंदरां असांखे बिना ख़बर जे पॉलिसी लाहींदा आहिनि जेका असां ताईं पहुची वेंदी आहे, जंहिं ते असीं बहस मूंदा आहियूं ऐं असीं ख़्यालनि ऐं ॻाल्हियुनि जो ई पंहिंजे समाज में पंहिंजो पाण ते असर छॾींदा आहियूं। उन ते ई ज़िंदगी जीअंदा आहियूं न। अलाए केतिरा असां वटि मिसाल हूंदा आहिनि जेके ॻाल्हियुनि में उन ते पोइ माण्हुनि खे मिसाल ॾेई पंहिंजो पाण खे मुतमइन करण जी कोशिशि कंदा आहियूं। जंहिं पाण सुञातो, जंहिं हिन काइनात खे सुञातो, उहो गार न ॾींदो, उन वटि नफ़रत न हूंदी, उन वटि ठगी न हूंदी, उन वटि कूड़ न हूंदो, उहो कंहिं ॿिए खे हरामी न चवंदो।
छो जो हुन वटि इहे सभु ठगियूं हराम पायूं कूड़ दगा इहो पंहिंजे वेठल अंदर जो जेको नफ़्स आहे जेको शैतान आहे इहे सभु तूमतूं उन मथां आणंदो आहे। माण्हू मोहबत लाइक़ु आहे, हीअ जन्नत खां वधीक धरती आहे जेका काइनात तख़लीकार करे ठाहे इंसान खे ॾिनी आहे त हिक ॿिए सां प्यारु करियो, हिक ॿिए जो एतिराम करियो, हिक ॿिए जी मदद करियो, हिक ॿिए जा अहसास सम्झो, न की हिक ॿिए खे गारियूं ॾियो। लतीफ़ साईं जन बेत सां तव्हां खां वठंदासीं इजाज़त। छो जो लतीफ़ साईं चए थो मूं मुंहीं में सपिजी मूंखे मूं चुगाए।